के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए चुनिए बेस्ट पार्लर ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, and everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remember when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. सिंधी जेको न घबराए उहो सिंधी आहे, जेको हमेशह मुस्कुराए उहो सिंधी आहे। फ़ख्र सां चवंदुमि मां सिंधी आहियां, फ़ख्र सां चवंदुमि मां सिंधी थो ॻाल्हायां। त अॼु जे कार्यक्रम खे अॻियां वधाईंदे सिंधी समाज जा 16 संस्कार
त इन विच में असां हेल्थ लाइ असांजे उल्हासनगर जी दीदी रुकमनी वाधवा, उहा हिकु टीचर आहे, योगा सेखारींदी आहे उल्हासनगर जे अंदरि। अॼु ताईं हुन घटि में घटि 10,000 माण्हुनि खे योगा जे अंदरि ट्रेन कयो अथनि पिछले 7 सालनि में। ऐं मूंखे हिकु ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी आहे, जंहिंमहिल कोई बि माण्हू, कोई बि शख़्स पंहिंजे विज़न ऐं पंहिंजे टारगेट सां गॾु हलंदो आहे त उहो विज़न ऐं टारगेट उन्हनि जे अखियुनि जे साम्हूं हमेशह रहंदो आहे। ऐं मां हमेशह ॾिसंदो माना मूंखे पसंदि ईंदो, मां पंहिंजी हिकु पिक्चर कढी मराठी, उन जे अंदरि बि मां हिकु माना पर्सनल लेखक खे चयोमांसि भई इहो हिकु अखर पको विझ, जे ज़िंदगी में तव्हांखे अॻियां हलणो आहे, फस्ट फिक्स द टारगेट। जेसिताईं तव्हांखे टारगेट कान्हे तेसिताईं तव्हांजी ज़िंदगी हिते हुते डोडा खाईंदी। तव्हां टारगेट फिक्स कयो, तव्हांजी ज़िंदगी हमेशह सफल थींदी। दीदी मां तव्हांखे इन ॻाल्हि लाइ वाधायूं थो ॾियां, जेको तव्हां मिशन रखियो आहे भई सभिनि भेनरुनि खे, सभिनि असांजी जेके लेडीस आहिनि, तव्हां हुनजी हमेशह हेल्प कंदा। ऐं ॿियो इहो घटि में घटि तव्हां पंहिंजे जीवन जे अंदरि 1 लख असांजे धीउनि ऐं असांजे भेनरुनि खे मदद कंदा। इहा ॾाढी माना ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां हिकु पंहिंजो टारगेट जेको फिक्स कयो आहे ऐं तव्हां पंहिंजे टारगेट जे अंदरि तव्हां सक्सेस बि थींदा था वञो। मां पवन जी खे चवंदुसि, असांजी दीदी रुकमनी वाधवा, उनखे स्टेज ते घुराइनि। ऐं अॼु जे कार्यक्रम जे स्टार्ट में असां योगा असां लाइ छो ज़रूरी आहे, छाजे लाइ ज़रूरी आहे, त दीदी जय झूलेलाल। मां तव्हांजो बायोडाटा पढ़ियो ऐं ॾाढो मूंखे वणियो। मां बाक़ी छॾे ॾिनो जंहिंमहिल तव्हांजी लास्ट लाइन पढ़ी टारगेट, मूंखे टारगेट ओरिएंटेड माण्हू ॾाढा वणंदा आहिनि। छो जो हिकु दफ़ो तव्हां जीअं अर्जुन टारगेट रखियो हुई मछलीअ जी अखि, त उन बराबरि उहा जीती हुई। ऐं तव्हां बि जेकी 1 लख तव्हां असांजे भेनरुनि ताईं, असांजे ॿारनि ताईं पहुचंदो, त मां तव्हांखे हिन लाइ कांग्रेचुलेशन ॾियां। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां 100% पहुचंदो। ऐं जेको बि केर बि टारगेट खणी हलंदो न, उहो 101% अॻियां ऐं पंहिंजे टारगेट ते पहुचंदो आहे। त तव्हां इन योगा जे अंदरि अॼु असांखे छा ॿुधाईंदा, छा सेखारींदा, जीअं असांजी ईंदड़ जेकी क़ौम आहे या जेके हाणे असांजा भाउर भेनरूं तव्हांखे ॾिसनि था, त पंहिंजे सिहत खे, पंहिंजे शांतीअ खे कीअं वधाइनि ऐं हुन लाइ छा कनि, तव्हां इन शॉर्ट थोरो असांखे इन लाइ ॿुधाईंदा। जी, थैंक यू रतन जी। हरिओम, आयो लाल कयो, झूलेलाल, बेराई पार, सदाई शाहूकार, सतनाम साखी, खाओ मखण माखी, सभई शाहूकार, सभई शाहूकार, सभई शाहूकार। जी, सभिनी खां पहिरियों मां रतन जी जो जाम धन्यवाद थी करणु चाहियां कि उन्हनि मूंखे हिते इनवाइट कयो कि मां हिते लाइव वेबिनार में पंहिंजे योगा जे लाइ कुझु जानकारी ॾियां। उनजे लाइ तव्हांजो जाम जाम धन्यवाद। ऐं जेको तव्हां इहो इनिशिएटिव वठो था, एक्चुअली असांखे सिंधीअ में इंग्लिश अखर मिक्स करण जी एतिरी आदत पइजी वई आहे। ठीकु आहे, उहो उनखां सवाइ असां हली नथा सघूं, आदत आहे। जीअं जेको तव्हां इहो इनिशिएटिव वरितो आहे कि सिंधी लैंग्वेज खे, सिंधी कल्चर खे प्रमोट कयूं, उनखे अॻियां वधायूं, छाकाणि त असांजी सिंधी भाषा धीरे धीरे लुप्त थींदी वञे, गायब थी थींदी वञे। असां पाण एतिरो सिंधीअ में नथा ॻाल्हायूं, बट मुंहिंजी हमेशह कोशिशि रहंदी आहे कि जेतिरो थी सघे मां सिंधीअ में ॻाल्हायां ऐं ॿारनि सां बि सिंधीअ में ॻाल्हायां, जीअं असांजा ॿार बि मोटिवेट थियनि ऐं पंहिंजी सिंधी भाषा खे क़ाइमु रखनि। जी, उनखां पोइ योगा जे लाइ मां ॻाल्हाईंदमि। योगा जो अर्थ ई आहे योग जो अर्थ आहे जोड़णु। कंहिंखे जोड़ींदा आहियूं? योगा असां शरीर सां कंदा आहियूं, त शरीर खे मन सां, मन खे आत्मा सां ऐं आत्मा खे परमात्मा सां। त अगरि तव्हां ॾिसंदा त योगा करण सां तव्हां हुन परम पिता परमात्मा सां जुड़ी सघंदा आहियो। अगरि तव्हां पंहिंजे प्रैक्टिस में रेगुलर कंसिस्टेंसी रखो था, त ज़रूरु जेको सभिनी जे लाइफ जो उद्देश्य हूंदो आहे कि असां उन परमात्मा ताईं पहुचूं, त उन ताईं ज़रूरु पहुची सघंदासीं। योग में असां कुझु क्रियाऊं कंदा आहियूं, कुझु आसन कंदा आहियूं, कुझु प्राणायाम आहिनि, कुझु शुद्धि क्रिया हूंदियूं आहिनि।
जिन जे थ्रू असां पंहिंजे शरीर खे स्वस्थ ऐं मन खे शांत रखी सघंदा आहियूं। योग में जेके आसन हूंदा आहिनि उहे जेके जेतिरो स्थिरता सां कबा आहिनि त असांजे फिज़िकल बॉडी ते उनजो जाम सुठो असरु थींदो आहे। शरीर में जेके बि तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि उहे धीरे धीरे करे दूर थी वेंदियूं आहिनि। उनखां पोइ क्रियाऊं आहिनि, प्राणायाम आहे। प्राणायाम में मेन असां ब्रीदिंग कंदा आहियूं, पंहिंजे श्वासनि ते ध्यानु ॾींदा आहियूं ऐं श्वास जेके असांजा लाइफ फोर्स आहिनि, जीअं असां हिन दुनिया में अचूं था ऐं जेसि ताईं असां हिन दुनिया में आहियूं असांजा श्वास हलंदा रहनि था, त इन श्वासनि ते असांखे कंट्रोल करणु सिखणो आहे। जेतिरो असां श्वासनि ते वधीक ध्यानु ॾींदासीं, जेतिरो वधीक कंट्रोल कंदासीं, प्रैक्टिसिस कंदासीं प्राणायाम जूं, ओतिरो ई असां पंहिंजी लाइफ खे बेटर, पंहिंजे हेल्थ खे, पंहिंजे स्वास्थ्य खे वधीक सुठो रखी सघंदा आहियूं। तंहिंखां पोइ योग में कुझु शुद्धि क्रियाऊं बि आहिनि जंहिंखे चइजे भई क्लिनजिंग प्रोसेसिस। असां पंहिंजे शरीर जी सफ़ाई ॿाहिरां त कंदा आहियूं, पर असांजे शरीर में जेके असांजा अंदर जा उज़वा आहिनि उन्हनि जी सफ़ाई करण बि जाम ज़रूरी आहे। त इन जे करे योग में 6 प्रकार जूं शुद्धि क्रियाऊं आहिनि: धौती, बस्ती, नेति, नौली, त्राटक ऐं कपाल भाती। असां पंहिंजी योगा जी प्रैक्टिस में कपाल भाती त डेली कराईंदा आहियूं। उनखां पोइ धौती ऐं नेति बि, जल नेति जी बि प्रैक्टिस थींदी आहे। जल नेति जेका आहे उहा असांजे नेसल पैसेज, असांजे नक खां वधी असांजे लंग्स जो जेको बि पैसेज आहे उहो क्लीन थी वेंदो आहे, क्लियर थी वेंदो आहे। इनखां पोइ जल नेति खे असां ENT स्पेशलिस्ट बि चई सघंदा आहियूं। ENT स्पेशलिस्ट डॉक्टर्स हूंदा आहिनि, बट हिन में हिकिड़ो एक्स्ट्रा ऐड कयो आहे। मतिलबु अखियुनि जे लाइ बि, मतिलबु जल नेति करण सां अखियुनि जी रोशनी बि वधे थी, कननि जे लाइ सुठो आहे, गले जे लाइ सुठो आहे। ऐं तंहिंखां पोइ असांजे माइंड ते, असांजे मन ते बि उनजो जाम सुठो असरु थींदो आहे। ऐं धौती में शुद्धि क्रियाऊं आहिनि जेके आहिनि उहे आहिनि वमन धौती। वमन धौती में असांजे पेट जे लाइ सुठी आहे, पेट में जेके बि टॉक्सिन्स आहिनि उहे सभु निकिरी था वञनि। तंहिंखां पोइ कपाल भाती असांजे ब्रेन जे लाइ, असांजे मस्तिष्क जे लाइ ऐं माइंड जे लाइ जाम सुठी आहे। इन तरह से जाम कुझु आहे योग में। अगरि कंहिं बि बीमारी जो इलाज ॿाहिरि किथे बि कान्हे त उन बीमारी जो इलाज सिर्फ़ु योग में आहे। जेतिरो असां योग कंदासीं ओतिरो ई पाण खे पंहिंजे शरीर खे स्वस्थ ऐं मन खे शांत रखी था सघूं। छाकाणि त अॼुकल्ह जी जेका लाइफ थी वई आहे, सभिनी जे लाइफ में स्ट्रेस लेवल जाम वधी वियो आहे। त उन स्ट्रेस जे करे असां जाम बीमारियुनि खे फेस करे रहिया आहियूं। स्ट्रेस जे करे जाम कुझु बीमारियूं थींदियूं आहिनि, जीअं हार्ट जी बीमारी, ब्लड प्रेशर, डायबिटीज़, बैक पेन, सर्वाइकल पेन, अहिड़ियूं जाम बीमारियूं आहिनि जेके स्ट्रेस जे करे थींदियूं आहिनि। त अगरि असां पंहिंजे डेली रूटीन में डेली असां योग जो अभ्यास कयूं था त इन्हनि सभिनी बीमारियुनि खे परे रखी करे असां हिकदमि स्वस्थ जीवन जी था सघूं। हिन वक़्तु मां ऑनलाइन सेशंस हलाए रही आहियां। जीअं त कोरोना जे करे कुझु बि लाइव सेशंस नथा हलनि, त ऑनलाइन सेशंस मुंहिंजा चालू आहिनि। हिकु वेट लॉस जी बैच चालू आहे सुबुह जो 8 खां 9 ऐं शाम जो। उन्हनि जे लाइ जिन खे कुझु हेल्थ इश्यूज़ आहिनि या कुझु वधीक नथा करे सघनि, एज वधीक आहे, उन्हनि जे लाइ मुंहिंजी शाम वारी बैच आहे। मुंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे रुकूस योगा करके। फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते बि आहियां मां, उते तव्हां मूंखे फॉलो करे था सघो। त हाणे मां तव्हांखे कुझु सिंपल क्रियाऊं जो डेमो ॾियणु थी चाहियां जेके हर कोई करे था सघनि। मूंखे हुन जे लाइ थोरो मोबाइल एडजस्ट करणो पवंदो। जी टेक्निकल प्रॉब्लम जे करे जी हाँ दीदी थोड़ो थियो फास्ट कयो जी थोड़ो। जी जी मूंखे कोई ईयरफोन्स रिमूव थोड़ो करणा लिमिटेड पवंदा, कयो ईयरफोन्स रिमूव करणा पवंदा। थोड़ो फास्ट वो फास्ट। जी
यस हाँ पैरन में गैप रखनी है। जैसे कि अब मैं योगा की फील्ड से जुड़ी हुई हूँ, अलग अलग फील्ड से, अलग अलग कल्चर से मेरे पास लोग आते हैं, तो हमें आदत है हिंदी में बात करने की, तो हिंदी में ही बात करूंगी मैं। कुछ ताड़ासन की क्रियाएं करेंगे। दोनों पैरों में अंदर रखना है, सांस लेते हुए दोनों हाथों को सर के ऊपर ले जाना है और स्ट्रेच करना है इस तरह से। फिर रिलैक्स करना है, स्ट्रेच करना है, रिलैक्स करना है, स्ट्रेच करना है, रिलैक्स, इस प्रकार से। उसके बाद साइड बेंड भी कर सकते हैं। सांस छोड़ते हुए झुकना है, सांस लेते हुए सीधे झुकना है, सीधे झुकना है, सीधे झुकना है, सीधे। इस तरह से हम नेक की मूवमेंट्स भी कर सकते हैं। धीरे से गर्दन को आगे झुकाना है, सीधे करना है, ये सीधे करना है, लेफ्ट की ओर सीधे करना है, राइट की ओर सीधे करना है। इस तरह से पोइ खणूं था उन्हनि खे दीदीअ खे